अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। अपोज़िशन इताद PDM टुटी वियो। अवामी नेशनल पार्टी इताद खां धार थियण जो ऐलान करे छॾियो। अमीर हैदर होतीअ चयो आहे त PDM जंहिं मक़सद लाइ ठहियो उन तां हटी वियो आहे। कुझु जमायतूं PDM खे यरगुमाल बणाए ज़ाती मक़सदनि लाइ इस्तेमालु करण जी कोशिश करे रहियूं आहिनि। बिना पुछण जे शोकास नोटिस ॾींदड़नि PDM जे ख़ात्मे जो ऐलान कयो। नून लीग ANP जे PDM खां धार थियण वारे ऐलान खे अफ़सोसनाक करार ॾेई छॾियो। मरियम औरंगज़ेब चयो आहे त 10 जमायतुनि जो इताद एतमाद ते क़ाइमु आहे। JUI जे मौलाना अब्दुल गफूर हैदरीअ चयो आहे त झुकण ऐं विकिरो थियण जो बि हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे। ANP एतिराफ़ कयो मौलाना ते इल्ज़ाम लॻाइणु ग़लति आहे। शोकास नोटिस ते पीपल्स पार्टी बि PDM खां नाराज़। बिलावल भुट्टो ज़रदारी पार्टी अॻुवाणनि खे PDM जो शोकास नोटिस ते सख़्तु जवाबु ॾियण जी हिदायत करे छॾी। नैयर बुखारी चयो आहे त PDM को इदारो या कंपनी न पर सियासी इताद आहे। मुशावरत सां फ़ैसिला थियण घुरिजनि। इताद में ॾाढ या जबर नामंज़ूर हूंदो। PDM इमरान ख़ान खे कुझु बि नथी करे सघे। वज़ीर आज़म चई चुको आहे त अपोज़िशन सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त वज़ीर आज़म सियासी जमायतुनि सां ॻाल्हाइण लाइ 10 रुकनी कमेटी जोड़े छॾी आहे। फज़लुर रहमान ऐं मरियम नवाज़ बीमार आहिनि। अलाह खेनि सिहत अता करे। जहांगीर तरीन पीपल्स पार्टीअ में शामिल थियो त न न्याज़ी रहंदो न बोज़दार। सिंध जे सूबाई वज़ीर शेला रज़ा चयो आहे त जहांगीर तरीन मखदूम अहमद महमूद सां मुलाक़ात कई आहे। ईंदड़ हफ़्ते संदसि आसिफ़ ज़रदारीअ सां मुलाक़ात थी सघे थी, जंहिंमें जहांगीर तरीन PTI खे छॾे पीपल्स पार्टीअ में शामिल थी सघे थो। जहांगीर तरीन ख़बरुनि जी तरदीद कंदे चयो आहे त पीपल्स पार्टीअ जी क़यादत सां मुलाक़ात तोड़े पार्टीअ में शामिल थियण वारी ख़बरुनि में का बि सदाकत नाहे। ख़बरूं हलाईंदड़ मायूस थींदा। अफ़सोसनाक वाक़ियो। नवाबशाह जे ॻोठ मजीद कीरियो में बाहि लॻण सबबि 2 ॿारनि समेत 3 ॼणा सड़ी राख बणिजी विया, जॾहिं त हिकु ॼणो सख़्तु ज़ख़्मी। सड़ी वियलनि में किरशन मगन सरवाट शामिल, जॾहिं त ज़ख़्मी थींदड़ राम खे ॻणती जोगी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॿुधायो पियो वञे त बाहि फसल खे लॻण सबबि उहो वाक़ियो पेश आयो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आंदो। नवाबशाह जे इलाइक़े मुजाहिद कॉलोनीअ जी रहवासण मिसमात नूर बानू शेख ज़ाल पुलिस एहलकार गुलबहार सियाल पारां ॾेरनि ख़िलाफ़ ज़मीन जो हक़ न मिलण ते एहतिजाज बैदि प्रेस कॉन्फ्रेंस कई, जंहिं ते उन जो चवणु हुयो त गुज़िरियल राति मां सराड़ी थाणे ते इंसाफ़ लाइ वयसि त रस्ते में मुंहिंजे ॾेरनि मोहम्मद क़ासिम, यासीन, मोहम्मद नज़ीर ऐं मुंहिंजे मुड़ुस जे सौट मोहम्मद हनीफ़ मूं मथां फायरिंग कई, लेकिन मां मौजज़ाना तौरु बची वियसि, जंहिं ते उन बस वारनि खां इंसाफ़ जी अपील कई आहे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।